बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, अल्लाह जे अमान में हूंदा। आमीन। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तो, तव्हांजी ज़िंदगी में छा अहिड़ा माण्हू कॾहिं आया जिन्हनि खे तव्हां मशवरो ॾींदा हुजो? अगरि उन मशवरे में उहे कामयाबु थींदा आहिनि त इहो ई चवंदा आहिनि त हीउ मुंहिंजो दिमाग़ु हुयो, ऐं अगरि तव्हांजे ॾिनल मशवरे मां हू फेल थींदा आहिनि पोइ उहो सॼो इल्ज़ाम हू तव्हां ते लॻाइनि। अगरि अहिड़ा माण्हू तव्हांजी ज़िंदगी में आहिनि त यकीन कयो इन्हनि जहिड़ा मुनाफ़िक़ तव्हांखे काइनात में किथे न मिलंदा। छो जो उन्हनि जे अंदर में मां हूंदी आहे, त हर शइ में चवंदा आहिनि हीउ मां कयो, हीउ मूं कयो। इहो लफ़्ज़ जेको आहे त अलाह खे पसंदि कोन्हे। जेके कम बि जुड़ंदा आहिनि मुंहिंजो रब उन्हनि खे जोड़ींदो आहे, ऐं जेको कमु ख़राबु थींदो आहे उन में बि रब जी हिकमत हूंदी आहे, ऐं इंसानु इन शइ खे कॾहिं नथो सम्झी सघे। अगरि तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा माण्हू हुजनि जे भलो कयो त मां, जे ख़राबु थियो त तुंहिंजो मशवरो हो, त इन्हनि में कंहिं बि क़िस्म जी उमेदु न रखंदा कयो। कॾहिं बि इहे माण्हू तव्हांखे फ़ाइदो नथा ॾेई सघनि, नुक़सानु ॾेई सघनि था पर फ़ाइदो कॾहिं नथा ॾेई सघनि। अगरि तव्हांजा उन्हनि सां रिश्ता हुजनि, दोस्त हुजनि, वेझा के माइट हुजनि, उन्हनि जे अॻियां ख़ामोशी अख़्तियार करे तव्हां पंहिंजे मंज़िल तरफ़ ॾिसंदा रहो। तव्हां पंहिंजी मंज़िल हासिलु कयो, उन्हनि सां गॾु मंज़िल तय तव्हां न करे सघंदव। छो जो ज़िंदगीअ जे सफ़र में मुनाफ़िक़ सां गॾु अगरि तव्हां सफ़र कंदव त इन में तव्हांजो ई नुक़सानु थींदो ऐं तव्हां ई खसारे में वेंदव। बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजे मंज़िल तरफ़ ध्यानु रखो। छो जो हिन काइनात में जेतिरा इंसान आहिनि ओतिरा दिमाग़ आहिनि, ओतिरा ई इंसाननि जे दिमाग़ में आइडिया आहिनि। त असां अगरि मुनाफ़िक़नि माण्हुनि खे कामयाबी जा आइडिया ॾींदासीं त उहे ई चवंदा त हीउ मुंहिंजो दिमाग़ु हुयो, उहो पाण खे पढ़ाईंदो। इहो बि हिकिड़े क़िस्म जो मुनाफ़िक़ आहे जेको ॿियनि जे आइडिया खे वठी पाण कामयाबु थिए त चवंदो त मुंहिंजो दिमाग़ु हुयो। इहो मां 20 साल अॻु में सोचींदो ईंदो हुउसि। मुंहिंजे हिन पैगाम जो मक़सदु इहो आहे त अहिड़नि मुनाफ़िक़नि खां बचो। तरक़ीअ जा रास्ता अहिड़नि मुनाफ़िक़नि खे कॾहिं न ॾींदा कयो। अगरि पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।